नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खपरो खां ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत नए साल में आवाम खे तोहफ़ो ॾींदे पेट्रोल जी शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। हुकूमत तरफ़ां पेट्रोल जी शयुनि जी क़ीमतनि में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। पेट्रोल जी फ़ी लीटर में ₹2.61, डीज़ल ₹2.25 महांगो करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। इन मौक़े ते खपरो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त साईं इहो असांखे तोहफ़ो खपे कोन थो। अगरि नए साल जी असांखे तब्दीली जे ॾियनि हूंदा त कुझु घटि कनि हूंदा, घटि जे बदिरां हिननि वधाए छॾियो आहे। इहो त सरासर ग़रीब आवाम सां नाजाइज़ी आहे। बसि यार समझ में ॻाल्हि कान थी अचे गवर्नमेंट अलाए छा पई करे। असां ग़रीब आवाम जेको आहे न हाणे इहो लॻे थो ख़ुदिकुशी करे असां मरी वेंदासीं हिकिड़े ॾींहुं। ग़रीब आवाम लाइ का रिलीफ कोन्हे, हिन हुकूमत का रिलीफ कोन कई आहे ग़रीब आवाम लाइ। अपील करे करे असां हाणे थकिजी विया आहियूं। हाणे असां थी विया आहियूं मायूस। हाणे अपील कंदुसि को उनजो को माना कुझु कोन थींदो। असांजी महांगाई वधी वई आहे, छा करूं। महांगाई अञा घटि थी आहे त सही आहे, महांगाई ॾियानी वधंदी वञे पई। ॾियानी बेरोज़गारी वधंदी वञे। अॼु बि इहो पेट्रोल जी क़ीमतूं वधियूं आहिनि त हिन हिसाब सां महांगाई बि ॾियानी वधंदी वेंदी। उन करे बेरोज़गारी वधे पई, अर्श वधे पई महांगाई जे करे। असांजो इहो ई मुतालबो आहे अला हज़रात खां त पेट्रोल जूं क़ीमतूं वग़ैरह घटि कराए वञनि त जीअं आम आवाम पंहिंजो जीअण जो सही रोज़गार वग़ैरह करे सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।